अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं यूनिवर्सिटी ऑफ सियालकोट, चार्टर्ड यूनिवर्सिटी में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर जूं। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ तमामु तर डिपार्टमेंट्स में आहिनि। जेके बि यूनिवर्सिटी लेवल ते डिपार्टमेंट पढ़ाया वञनि था उन्हनि सभिनी डिपार्टमेंट्स में आहिनि। जीअं तव्हां ही ॾिसी सघो था, मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़, साइकोलॉजी, उर्दू, एजुकेशन, इकोनॉमिक्स, अरबिक, इस्लामिक स्टडीज़, इंग्लिश, इंटरनेशनल रिलेशन ऐं ॿिया तमामु खोड़ सारा, कॉमर्स जी फील्ड आहे, बिजनेस एंड मैनेजमेंट जी फील्ड आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी फील्ड आहे, मेडिकल जी फील्ड आहे, डाइट्स एंड न्यूट्रिशन जी फील्ड आहे। तमामु तर डिपार्टमेंट्स आहिनि। इन्हनि में अप्लाई करण जी जेका लास्ट डेट आहे उहा आहे जून 24, 2023। अप्लाई करण जे लाइ तव्हां ही URL स्कैन करे सघो था। ही तव्हांखे बिटले ॾिनल आहे, इन जे ज़रिए तव्हां एप्लीकेशन पंहिंजी फॉरवर्ड करे सघो था। ही तव्हां ऑनलाइन फॉर्म फिल कंदा। वधीक हाणे ॾिसूं था कि हिन में अप्लाई कीअं कजे। इन में अप्लाई करण जे लाइ ही जेको बिटले आहे तव्हां इहो गूगल ते सर्च कंदा ऐं वञी पोइ पंहिंजो ऑनलाइन फॉर्म फिल कंदा। हलो था हींअर गूगल ते तव्हांखे ॾेखारियूं था त जीअं तव्हां ही बिटले सर्च कंदा या QR कोड स्कैन कंदा तव्हां जो एप्लीकेशन फॉर्म अची वेंदो यूनिवर्सिटी ऑफ सियालकोट जो। ही जॉब एप्लीकेशन फॉर्म आहे। इन में तव्हां पंहिंजी पूरी इंफॉर्मेशन ॾींदा, पंहिंजा नंबर वग़ैरह पूरी तव्हां इंफॉर्मेशन ॾेई करे फॉर्म फिल करे लास्ट में जंहिं डिपार्टमेंट में तव्हां अप्लाई करणु चाहियो उहो डिपार्टमेंट सिलेक्ट कंदा ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजी CV हिते सिलेक्ट कंदा ऐं तव्हां पंहिंजा डॉक्यूमेंट PDF फाइल में सिलेक्ट कंदा ऐं नेक्स्ट कंदा वेंदा जेसि ताईं तव्हांजे सभु फॉर्म भरिजी वेंदा। चारई हिन पेज आहिनि, हिन फॉर्म जा 1 पेज ते आहे, चारई फॉर्म ते तव्हांजो फॉर्म सबमिट थी वेंदो। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सियालकोट में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में मज़ीद ऐं इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वटि पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।